पोइ बैक साइड में हूंदो आहे हिन जी ब्रेन जी वेन्स हूंदी आहे कंसल्ट हूंदी आहे नेरोबोनिया सां नेरोबोनिया छा हूंदो आहे अहिड़ो ई न छा चए न नेक्स्ट कंपाउंडर नेक्स्ट साईं मां वेठो आहियां तव्हांजे भरिसां ई अची विया ख़बर ई नथी पए न जी साईं हा धक्को लॻो आहे न त असांजी अखि में वरी ख़बर नथी पए त मरीज़ अची मथां वेठो आहे छा थियो आहे साईं अखि में बाबा अखि में धक्को लॻो आहे राति घर वारी जेको आहे न पुट खे बीमार खे हाणे भई फादर पुटु परे थी जो वियो त अखि में वरी मूंखे सैंडल लॻो हाणे पुट जी ऑपरेशन कराई आहे सैंडल में तव्हांखे लॻो ऑपरेशन पुट जी कराई आहे पुट बात नाणे तो कर टारगेट पुट हुयो मां त ईअं हर ॿ ख़ुदकशी हमले में अची वियो नालो छा आहे बाबा साईं नालो ॿुधाईंदमि त हिते पकड़िजी पवंदासीं बदनाम थींदासीं अहिड़ा गंदा कम कयो छो लांती न इहो न कयो न पंहिंजो साफ़ु पंहिंजो माहौल खे साफ़ु रखो पाण खे बि साफ़ु रखो न साईं थोरो ईअं मुठिसे कोई चोरीअ में इनवाल आहे मां पायो धूड़ो तव्हांजो पंहिंजो ज़ाती मसइलो आहे मूंसां डॉक्टर आयो आहे पेशेंट आहे हू आर यू एंड दिस इज़ माई डॉक्टर एंड यू आर द पेशेंट एंड यू आर द वैकेंसी ऑफ द जॉब एंड द लाड़काना बाथरूम ॾींहं में घणा दफ़ा वेंदा कॉमन इन 3 5 6 7 टाइम उते कुझु खणी वञो उते खाओ पी टाइम पास कयो ईअं कॾहिं थियो आहे मूड थियो आहे न हे होॾे पबजी हलाए वरी वेही रहंदा आहियूं अच्छा हा थींदो आहे न अक्सर माण्हू वेंदा आहिनि त वरी ॻाल्हाईंदा आहियूं रंग छो सड़ी वियो अथव तव्हांजो साईं बसि इहो ई त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त रंग छो सड़ियो आहे इहो ई मसइलो खणी आया थी तव्हां हाणे त रंग जो को ॿुधायो क्रीम ॿुधायो को फार्मूलो ॿुधायो रंग छो करिणो आहे बुढ़ो पाण ई थो वेझो अचे साईं छो जादू था थिया इहो छा थियव साईं हेॾे साईं इलाज कर किथे छा आहे तव्हांजो कमु हो पेशेंट आहे हुनखे बि माना सही कयो आहे न हे साईं अॼुकल्ह मां हणां थो पियो रंग चेक करण जे लाइ अड़े रंग चेक करण जे लाइ 2 दर्जा पढ़ी वठो आहे हिकु फकी आहे इहो फकी आहे सम्झंदा बि कयो फकी हा फकी आहे इहो करे फकी करे कइबो आहे वो हमरा ॾिनी चइबो पेट साफ़ थींदे त रंग साफ़ थींदे न बाबा छॾियो हुन लाइ वास्तो न मूंखे पंहिंजो हुनजो सॼो मूंखे रिपोर्ट लिखारायो त मां हुन हिसाब सां इलाजु कयां ॿिया बि OPD घणी आहे इज़त ॻोठ में घणी अथव या कराची में घणी आहे हा कराचीअ में आख़िरी दफ़ो जूस अंगूर जो कॾहिं पीतो हुआ यादि न आहे साईं घणो टाइम थी वेंदो अलाए मां पीतो ई न आहे मुंहिंजे ख़्याल में रब्बुल आलमीन हिकिड़ो फ्रूट माना पैदा कयो आहे त खाओ ऐं मुंहिंजो शुकुरु कयो छड़ो ॾिसंदा वठंदुमि सीज़न ई हली वेंदी आहे बकरी ऐं मींहं में जे खीर में कहिड़ो फ़र्क़ु आहे ॾुखियो सुवालु आहे साईं बकरी करे त माना बकरीअ जो खीर आहे जेकॾहिं में करे त में जो खीर आहे इहो डिफरेंट ऑफ द बिटवीन ऑफ द मिल्क एंड द नागोरी ठीकु आहे न नागोरी खीर उहो खपाईंदा फार्मूलो हाणे मूंखे छा हाणे मूंखे खुली माना हिकिड़ी ॿुधाई मां हे हा हे थोरो लाहियां अखि में सूर पए थो आस्ते आस्ते पोइ हुनजे करे हाणे मूंखे खुली ॿुधायो न न न तव्हां न खुली न तोखे नथो चवां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध खुली बयानु कयो औलाद पीउ मां खां का शइ न लिकाईंदी आहे ईअं ई मरीज़ जो डॉक्टर खां का शइ न लिकाए खुली ॿुधायो छा हे बटूं आहे हे मूंखे हिकिड़ी हीअ चाबी आहे बाक़ी कुझु ई कोन तव्हांजी गुरबत जी एतिरो अहसासु थियो त हे बि तव्हांजे खीसे में आहे माना एॾो तव्हां हो जाते वञो था उहो चार्ज कयो था माण्हुनि जे खीसनि मां हज़ारनि जा नोट निकिरंदा तव्हांजे 10 रुपए दाल निकिती आहे बहरहाल छा मसइलो आहे बाबा शादी नथी थिए रंग साईं कारो आहे न ॿियो छा मसइलो आहे 10 दफ़ा त ॿुधायो त मैं रंग कारो हलो रंग साफ़ कराइण जो को ॿुधायो साईं अफोर्ड करे वेंदो जेकॾहिं मां दवायूं लिखी ॾियां या उहा जेकॾहिं ट्रीटमेंट कयां सर मां तो चवां त तव्हां रुगो लिखो मां रंग चेक करण जे लाइ अलाए छा छा कंदुसि रंग सां साईं खंघ जो तालुक ख़बर पवंदी न त हिन में बैक्टीरिया केतिरा आहिनि हा इहो दिमाग़ ते रखी आहे तव्हांजी जो ब्रेन जी रग आहे न उहा हिन नोरो सां मिलियल हूंदी आहे इन जे करे हूंदी आहे ब्रेन जी रग हा इन ते रंग सां तालुक आहे न बाबा सॼी वेन्स हे जेके बि रगूं आहिनि न जिस्म में
ऐं इनपुट आउटपुट जेको करनि थियूं न इहे ट्रांसफर करनि थियूं जीअं इंजन रेल खे छिके हलंदी आहे न ईअं बि ब्रेन जो कान खे कंदो आहे एॾो बेच न कर पुठियां न मां डॉक्टर आहियां मां पढ़ियल आहियां न मां डिग्री वरितियूं न तूं वरितियूं छा हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी नई केरोला माना केरोला हुजे या नई मॉडल जी 2021 जी पहिरियों त तोखे गाॾी वठणी आहे ठीकु गाॾी हा ॿुधो इलाजु ॿुधायां थो ठीकु आहे उन खां पोइ ॿियो नंबर तव्हांखे हिकिड़ी AC वठणी आहे AC रूम AC ठीकु आहे उन खां टियों तव्हां जिते जॉब था कयो त उते उनखे AC लाज़मी आहे ज़रूरी आहे ठीकु आहे ॿुधंदा वञो ॿुधाईंदा वञो हा उते टियों इहो हुनजी AC उते लाज़मी आहे इहे तुंहिंजो टोटल वञी ख़र्चु थिए थो 15 लखनि ताईं इहो ख़र्चु कंदे AC में रहंदे तुंहिंजे माना रंग ते बि असरु पवंदो तोखे फ़र्क़ु पवंदो ऐं अधु कट जी चांहि जे कोप ते सॼो ॾींहुं होटल ते न वियो हा पर साईं 250 आहे 300 जी क्रीम लिखी ॾींदा आहिनि न तव्हां काॾे 15 लखनि में था बाबा क्रीम जी ॻाल्हि ई न आहे हे रुलणु बंदि कर उस ते वेहणु बंदि कर घुमणु बंदि कर अधु कट जी चांहि ते रोड ते सॼो ॾींहुं वेठो धूड़ बंदि कयो ॿियो ख़ुदा जो वास्तो अथव तव्हां दाल छॾियो दाल 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 माना ऑर्डर ई माना तव्हां खां वठणु नथो अचे पहिरियों 2 चपातियूं ऐं हिकिड़ी दाल थो हुजे माना एॾो मशहूरु थी वियो इन दाल खां निकिरो ॿी बि कमु माना उहो आहे क्रिया याद हा रंग छिकण हा दाल खां निकिरो इहो दाल दाल चांवर खाधा छोला चांवर खाधा छोला बि दाल मां चणनि जी दाल खाधी मुङनि जी दाल खाधी अॼु ॻाल्हि त दाल ते बीठी न ख़ुदा जी पाण पटियो सम्झो छो नथा चरियो करे छॾियो एतिरा अहिड़ा मां वटि केस था अचनि छा खाईंदो आहे दाल राति चई दाल हे ॿकरा छाके जे लाइ आहिनि सिजूं कंहिंजे लाइ आहिनि गोश्त कंहिंजे लाइ ब्रोस्ट बर्गर कंहिंजे लाइ कंहिंजे लाइ असांजे लाइ न उन्हनि खे बि टेस्ट कयो न उहे तव्हां त उहे माण्हू आहियो फ्राई कढ़ाई पचे थी त उन में हरू भरू ॿिए जे साम्हूं हुनखे चवंदो मिर्च हल्का विझ तूं चओ कहिड़ो नॉनसेंस माण्हू ख़ुदा जो कंदो भरे थी डोणे ते यादि करे साईं रंग अच्छे करण जो पुछो दवाई थी अचे मूंखे चिड़ी छो थो पंहिंजो रंग छो थिए एॾो फ़कुरु बाबा जब AC हुजे तुंहिंजे कमरे में AC हुजे तोखे जॉब हुजे AC वारी हुजे जंहिंमें ऑफिस में AC हुजे ऐं चांहियूं बंदि करे छॾ घुमणु बंदि करे छॾ फ्रूट अलाह साईं खलकियो आहे त उन्हनि खे माना थोरो टच कर छड़ो पुछा न कर हे घणे दर्जन आहे अगरि 100 रुपए किलो आहे सूफ़ हल मथे दफ़े वठंदो ईअं मौसम हली थी 250 में साईं क्रीम मिलंदी आहे अलाए कहिड़ी उहो तव्हां ॿुधायो न रंग अच्छे करण वारी बाबा क्रीम का बि ॻाल्हि न इहे फार्मूला क्रीमियूं इहे ॻाल्हियूं इहे सभु कूड़ आहे सॼो कूड़ आहे इहे नेचुरल न आहिनि इहे आर्टिफिशियल आहिनि 2 ॾींहं क्रीम न हणनि त गोॾे जहिड़ा माण्हू कढनि मेडिकल छा थो चए मेडिकल हिन चयो मेडिकल पॉइंट ऑफ दी दिस द वेलफेयर ऑफ द वेलफेयर एसोसिएशन एंड दिस इज कॉल्ड सैलानी ठीकु सैलानी छॾियो तव्हां न आहे हुन पर असांखे ख़बर आहे हाणे इहो तव्हांखे इहो करिणो आहे ऐं उन खां पोइ तव्हां AC वेसी वठो ऐं इनशाअल्लाह तव्हांजो रंग भंग अचो थी वेंदो हफ़्ते खां पोइ मूंखे ॾेखारियो 15 लख साईं न थींदा को क्रीम ॿुधायो न अरे बाबा क्रीम जो न आहे हिन में वास्तो मगज़ छो ख़राबु पए थी तोखे ॿुधायो त AC वठो फ्रिज वठो थधा पाणी पी फ्रूट खा बादामी पिस्ता खा उन सां तुंहिंजो कमु आहे क्रीम सां न आहे AC में वेही रहो मुंहिंजो मथो खाधो थी चरियो करे छॾियो थी या मुझे नहीं तो कभी और डॉक्टर डवे तो करो उठता हलता ओ तू जा से क्रीम साईं ना रे क्रीम ठीक कदी गाल ही न तो समझे के जी टके पैसे जी एकड़ो डॉक्टर कोते को मौके तो तू कुछ गाल न तो उठता हणंदा आहिनि साईं माण्हू अरे बाबा वो हणंदा तो ऐसे में वेंदा घरन में वेंदा जूस पींदा जॾहिं तूं जूस तुंहिंजो हिन में वियो छा तुंहिंजो फ़ाइदे में लिखियलु आहे आख़िरी दफ़ो तूं अंगूर जो जूस कॾहिं पीतो न पीतो आहे पोइ फ्रूट न बादामियूं खाइनि पिस्ता खाइनि अखरोट खाइनि छा ते तुंहिंजो रंग अचो थिए दिमाग़ ख़राब करे छॾियो केॾे भला उथता हल ख़ुदा को चेड़ा डॉक्टर ई वॾो हल